HT की जानिब से तमाम अहले इस्लाम को ईद उल फितर की बहुत बहुत मुबारक हो। चंबड़ मां खे ख़बर ॾींदा हलूं त चंबड़ में सवें आबादगारनि ज़री ऐं पीअण जे पाणी जी खोट ख़िलाफ़ मुज़ाहिरो कयो आहे। मज़लूम आबादगारनि जी मुसलसल दाह ते सिंध पीपल्स पार्टी स्टूडेंट फेडरेशन जो मरकज़ी नायब सदर दरिया खान मरी ऐं PP अॻवान मुख़्तियार लिगारी मुज़ाहिरीन वटि पहुची ॾुख जी घड़ी में बराबर जो शरीक थियो। आबादगारनि खे मुकमल पाणी ॾियण जी यकीन दहानी पिण कराई वई आहे। हिननि तक जे चूंडियल नुमाइंदनि पारां आबादगारनि जी मुसलसल दाह जी तदारक न करण ते तक जे MPA MNA ते ॾुख जो इज़हार कंदे मीडिया खे ॿुधायो त टंडो इलियार चंबड़ जी आवाम सदाईं PP खे वोट ॾेई हर दौर में हिक वॾे लीड ते खटराए कामयाब कयो, पर अफ़सोस जो असांजे तक जा पुरित मज़दूर मज़लूम अॼु पीअण जे पाणी ख़ातिर तड़पी तरसी रहिया आहिनि। हिननि आबादगारनि सां वचन कयो त तमामु जल्द पाणी जी हथरादू खोट खे ख़त्म करे तव्हांखे संदसि हिसे जो पाणी ॾियारियो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़